अस्सलाम वालेकुम फ्रेंड, चेतन दास भील जो ऐं मुंहिंजी डिस्कशन जो जेको मक़सदु हूंदो आहे उहो असांजे तइलीमी मयार खे उजागर करणु। त उन हवाले सां अॼु असां खां जेके लाइव जेके गेस्ट मौजूदु आहिनि जिन असांखे फिनलैंड खां जॉइन कयो आहे ऐं बेसिकली उहे सिंध पाकिस्तान सां तालुक़ु रखंदा आहिनि। त आऊं पंहिंजे इन नंढड़े प्लेटफॉर्म ते मैम रुख़साना तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾेई रहिया आहियो। Thank you. मुख़्तसर थोरो जेका पंहिंजो इंट्रोडक्शन कराए वठोसि। यस Okay. मुंहिंजो नालो रुखसाना आहे ऐं मां ॻोठ में पैदा थी हुयसि। लाड़काणे जे वेझो मुंहिंजो ॻोठु आहे, मुंहिंजे पेरेंट्स जो। मां हुते पैदा थी हुयसि, पर हुन खां बाद में मुंहिंजी फैमिली, मुंहिंजे पेरेंट्स कराची में सेटल्ड हुया, पोइ हुते अची वियासीं असां। ऐं कराची में सेटल थियण खां बाद उते ई सेटल हुयासीं। मुंहिंजी बेसिक एजुकेशन जेकी प्राइमरी स्कूलिंग आहे, सेकेंडरी स्कूलिंग आहे, उहो कराची में अर्बन सेंटर में हुई। ऐं इन खां अलावा यूनिवर्सिटी एजुकेशन में मुंहिंजी कराची यूनिवर्सिटी मां मूं मास्टर्स कई लिटरेचर में, लिंग्विस्टिक्स में। पोइ अप्लाइड लिंग्विस्टिक्स में मूं मास्टर्स कई, नेक्स्ट MS कयो अब हुन मां NID यूनिवर्सिटी, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां। ऐं उन खां बाद में मां गवर्नमेंट जॉब में बि हुयसि। उते फ़िलहाल मुंहिंजी जेकी पोस्टिंग आहे हिकिड़े कॉलेज में एज़ अ लेक्चरर इंग्लिश में। हाणे मां उतां लीव ते आहियां ऐं हींअर फ़िलहाल जेका मां PhD कयां पई त फिनलैंड जी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे ऐं यूनिवर्सिटी जो नालो आहे JYU, जेको हे मूंखे तव्हां ॾिसी सघो था कि ही मूंखे लॻल आहे, या जो बैच लॻल आहे यूनिवर्सिटी जो बैच, इहो यूनिवर्सिटी में मां पढ़ां पई। वेल मैम, ॾाढो बहितरीनु। त मैम जीअं अॼु पंहिंजो जेको टॉपिक आहे उहो आहे एजुकेशनल रिसर्च। त मां सभ खां पहिरीं इहो ई ॿुधणु पसंदि कंदुसि त एजुकेशनल में जेका रिसर्च आहे उहा तव्हांजी कहिड़ी रिसर्च आहे, उहो थोरो घणो असांखे ॿुधाए वठो। तव्हांजी कहिड़ी जेका रिसर्च आहे एजुकेशन जे हवाले सां, तव्हां छा कयो आहे? मां बेसिकली एजुकेशनल रिसर्च जे हवाले सां अगरि मां ॻाल्हि कयां त बेसिकली जेको मुंहिंजी जेकी फील्ड आहे उहा आहे अप्लाइड लिंग्विस्टिक्स जी फील्ड आहे, लैंग्वेजिस एंड एप्लीकेशन। ठीकु आहे, हाणे उन फील्ड खां जेको आहे सो अॻिते हली करे जेकी एजुकेशनल पॉलिसीज़ ठहंदियूं आहिनि, गवर्नमेंट का बि जेकी आहे गवर्नमेंट हूंदी आहे एजुकेशनल पॉलिसीज़ ठाहींदी आहे, त उन में जेको लैंग्वेज जेको रोल आहे उहो छा हूंदो आहे। हाणे तव्हांखे पाण ख़बर हूंदी त असां हर सूबे में जेको आहे सो जेको बि सिस्टम ऑफ एजुकेशन फॉलो कयूं था उहो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो फॉलो कयूं था। हाणे चाहे उहो कहिड़ो बि सब्जेक्ट हुजे, चाहे साइंस हुजे, मैथ्स हुजे, इंग्लिश हुजे, या सॉरी साइंस, सोशल स्टडीज़, जेके सब्जेक्ट्स हुजनि, उन्हनि जो पढ़ाइण जी जेकी ज़बान आहे उहा कहिड़ी हुअणु खपे। उर्दू हुअणु खपे, सिंधी हुअणु खपे, ऐं या अंग्रेज़ी में ई हुअणु खपे। त इते लैंग्वेजिस जो जेको आहे हिकिड़ो वॾो मज़बूत किरदारु आहे त जेको आहे सो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शंस या एजुकेशनल जेको एजुकेशन जी जेकी ट्रांसमिशन आहे उहो कहिड़ी लैंग्वेज में थिए पई। साइंस ऐं रिसर्च चवे थी त जेको आहे तव्हांखे जेका आहे सो एजुकेशन जेकी तव्हांखे ॿार खे ॾियणी आहे उहा हुजे ॿार जी पंहिंजी ज़बान में, जेकी हुनजी फर्स्ट लैंग्वेज आहे, जेकी इमीडिएट लैंग्वेज आहे, मदर टंग आहे। एंड उन खां बाद में बाक़ी लैंग्वेजिस खे डेवलप कयो वञे। पर असां वटि ईअं न आहे। असां वटि त इहो आहे त उर्दू असांजी क़ौमी ॿोली आहे, पर नेशनल लैंग्वेज त आहे ई, पर बेसिकली उर्दू जेका आहे सो नेशनल लैंग्वेज जे हवाले सां असांखे मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन मिले थो ऐं तमामु तालीम, किताब, हर शइ सभु उर्दू में मिलनि था ऐं अंग्रेज़ी में लेटर ऑन। त हिते हिकिड़ी क्लियर डिवाइड आहे, लैंग्वेजिस जी डिविजन आहे। जेकी लैंग्वेज एजुकेशनल पॉलिसीज़ आहिनि उहे लैंग्वेजिस खे प्रॉपरली एड्रेस नथी कनि। सो मुंहिंजो जेको एरिया आहे उहा आहे लैंग्वेज पॉलिसी प्लानिंग इन एजुकेशन, ऐं उन्हनि जा जेके कहिड़ा फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो एजुकेशन में जेको आहे सो ॿारनि जी कामयाबी या जेको असांजो जेको लर्निंग आउटपुट आहे उहो एतिरो घटि छो आहे, त उनखे कीअं टैकल कजे। हाणे उन हिसाब सां उन सिनेरियो में मां पाकिस्तानी एजुकेशनल पॉलिसीज़ जे गवर्नमेंट जे ब्यूरोक्रेटिक डॉक्यूमेंट खे कोन थी स्टडी कयां, मां स्टडी कयां थी त लैंग्वेजिस जे हवाले सां जेकी प्रैक्टिसिस आहिनि, यूजुअल प्रैक्टिसिस आहिनि जेकी सोसाइटी जे अंदरि, माण्हू छा सम्झनि था, कहिड़े सिस्टम ऑफ एजुकेशन में ॿार खे तालीम ॾियणु, त इन ते मुंहिंजो सॼो कमु आहे। लैंग्वेज पॉलिसी प्लानिंग इन एजुकेशन ते कमु आहे मुंहिंजो। त इहा आहे बेसिकली वन ऑफ दी स्ट्रॉन्ग फील्ड अंडर एजुकेशन, त ईअं चई सघो था तव्हां।
मूंखे तव्हांजी आवाज़ कोन पई अचे। ॿारनि जी लर्निंग जे हवाले सां तव्हांजी कहिड़ी रिसर्च आहे? तव्हां वटि कहिड़ा न्यू मेथड्स असांखे ॿुधाईंदो? देन हाउ which type of new methods according to your research students learning methods? ॾिसो, अगरि तव्हां इहो इट्स अ वेरी ब्रॉड जी क्वेश्चन। लर्निंग मेथोडोलॉजी आवाज़ अचे पई मुंहिंजी तव्हांखे? जी जी अगरि तव्हां लर्निंग मेथोडोलॉजी हेलो जी ॻाल्हि कयो था या टीचिंग मेथोडोलॉजी जी ॻाल्हि था कयो, त टीचिंग मेथोडोलॉजीज़ ऐं लर्निंग मेथोडोलॉजीज़ जेके आहिनि उहो हिकिड़ो वरी ब्रॉड फील्ड हेलो ऑफ स्टडी पाण आहे। इट्स अ वेरी ब्रॉड क्वेश्चन यू आस्क्ड मी कि कहिड़ी मेथोडोलॉजीज़ हुअणु खपे। शॉर्टली मां तव्हांखे इहो थी ॿुधाए सघां कि जॾहिं तव्हां ॿार खे जेको आहे सो पढ़ायो था, उस्ताद जेको तालीम हुनखे ॾिए थो, त उन जे माहौल जे मुताबिक़ ऐं उनजी ज़बान जे मुताबिक़ जेकी ॿार जी जेकी ज़बान आहे, पहिरियों त उनखे तव्हां कंसीडर कयो त उहो कहिड़ी ज़बान में कंफर्टेबल आहे, उनजी मादरी ज़बान कहिड़ी आहे पहिरियां त, ऐं उन खां बाद में तव्हां उहो टीचिंग मेथोडोलॉजी खे तव्हां चूज़ कयो कि तव्हां जेको आहे कहिड़ो बि सब्जेक्ट पढ़ायो था, त उन मेथोडोलॉजी खे तव्हां इस्तेमालु कयो। हाणे असां वटि टीचर्स खे जेके पाकिस्तान में अर्बन ऐं रूरल सेंटर्स में तव्हां ॾिसो त टीचर्स जी ट्रेनिंग आहे ई कोन, एतिरी न हुअण जे बराबरि आहे। त उन जे हिसाब सां हर माण्हू हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो मिज़ाज जे मुताबिक़ ऐं हिकिड़े जेको आहे सो पंहिंजे एक्टिविटी जे हिसाब सां उनखे कंडक्ट करे थो। त इन हवाले सां जेको आहे मेथोडोलॉजी त घणेई आहिनि, पर बेसिकली हू फोकस करे कि मोस्ट इम्पॉर्टेंट मेथोडोलॉजी इहा आहे जंहिंमें ॿार कंफर्टेबल हुजे पंहिंजे माहौल जे। ईअं न हुजे त जंहिं क्लास में हू पढ़ाए पियो उस्ताद, उन ॿारनि जी ज़बान हिकिड़ी हुजे ऐं हू मेथड जेको इस्तेमालु थो करे टीचिंग जो, उहो को एलियन लैंग्वेज में हुजे, उहो ॿी कंहिं ज़बान में हुजे, ऐं प्लस उनजी मेथड एॾो ॾुखियो हुजे जेको ॿार जे लाइ सूटेबल ई न हुजे। ठीकु आहे न? त हाणे असां जंहिं कल्चर में रहूं था, उते जेकी जेकी कल्चरल विज़डम आहे उनखे तव्हांखे फोकस करिणो आहे त ॿार कहिड़ी सफ़ा आसान में आसान, सभ खां सवली में सवली मेथड खे तव्हां अडॉप्ट कयो, जेको ॿार खे तव्हांखे पढ़ाइणो आहे, उन जे लाइ उन जे हिसाब सां तव्हांखे मेथोडोलॉजी खे चूज़ करिणो आहे। ठीकु आहे? हाणे मां तव्हांखे प्रॉपरली मेथोडोलॉजी जे सेक्शन ते तव्हां मूंखे ॻाल्हाईंदव त मूं वटि हज़ारे शयूं आहिनि जेके भरी पयूं आहिनि रिसर्च में। I cannot opt every methodology to choose. I will definitely choose what is suitable, what is more convenient for the learners. So basically, learner-centered approach हुअणु खपे उस्ताद जी। ॿार जेको आहे सो उहो बिल्कुलु कंफर्टेबल फील करे, उहो पाण खे फॉरेनर न फील करे त मां को ॿिए कंहिं ग़लति जॻह ते अची वियो आहियां। उहो पाण खे सम्झे त मां इन ई क्लास जो हिसो आहियां, ऐं उहो ई जेको आहे सो उन जे लाइ लर्निंग आसान थी वञे। ठीकु आहे न? त इहो मुंहिंजो शॉर्ट आंसर आहे हिन जे हवाले सां, मेथोडोलॉजी जे हवाले सां। अच्छा वेल मैम, हाणे असांखे जेके कुझु न्यू टीचिंग मेथड्स ॿुधाइजो अकॉर्डिंग टू योर रिसर्च। ऐं अगरि तव्हां ॾिसो, मां तव्हांखे सवेरे बि चयो कि मेथोडोलॉजी जेके आहिनि सो जेके टीचिंग मेथोडोलॉजीज़ आहिनि उहे घणियूं आहिनि, एक्शन ओरिएंटेड आहिनि, जंहिंमें तव्हां रोज़ानी जेको आहे सो ॿारनि जी क्लासूं खे डिफरेंट सब ग्रुप में डिवाइड करे तव्हां पढ़ाए सघो था। जी मिसाल मेथड इहो ई आहे। हाणे पर्टिकुलरली वरी मूंखे तव्हांजे क्वेश्चन जो एॾो फोकस क्लियर न आहे बेसिकली कि तव्हां पुछणु छा था चाहियो। देयर आर सो मेनी मल्टीपल मेथोडोलॉजीज़ एंड द क्वेश्चन इज़ कि तव्हांखे मां कहिड़ी पर्टिकुलर मेथोडोलॉजी ॿुधायां, त वरी ॻाल्हि उहो ई थी अची वञे मेथोडोलॉजी जे हिसाब सां जंहिंमें तव्हां टीचर खे पाण उनजी ॼाण हुजे। हाणे उन में एक्शन मेथोडोलॉजी, एक्शन रिसर्च मेथोडोलॉजी आहे, जंहिंमें उस्ताद जेको आहे सो पाण स्ट्रेटजी डिवाइड करे कि मूंखे मैथमेटिक्स पढ़ाइणी आहे या साइंस पढ़ाइणी आहे या सोशल स्टडीज़ पढ़ाइणी आहे, जेके बेसिक शयूं पढ़ाइणियूं आहिनि, त मां उन में पंहिंजो इन्वायरमेंट जेकी इंफॉर्मेशन आहे उन इन्वायरमेंट खे कीअं जेको आहे सो यूज़ कयां। हाणे असांजी क्लासरूम जी सिचुएशन पाकिस्तान में इहा आहे, अर्बन या रूरल सेंटर्स जे अंदरि इहा आहे त उते न को फैसिलिटीज़ आहिनि, न को टीचर हिकिड़ो ट्रेंड आहे, न को इन्वायरमेंटली सपोर्टेड रिसोर्सिस आहिनि उते। त तव्हां कहिड़ी बि मेथोडोलॉजी अगरि मां ॿुधायां थी, तव्हांखे सजेस्ट कयां थी, त उहो मेथोडोलॉजीज़ कीअं तव्हां अप्लाई कंदव? उनजी बेसिक एप्लीकेशन इहो ई आहे त तव्हांजी सराउंडिंग में जेके अवेलेबल रिसोर्सिस आहिनि उनखे तव्हां क्यूमुलेट करे, उनखे तव्हां रिलेट करे पंहिंजी टीचिंग में उनखे इस्तेमालु कयो। त इहो
मां पाण टीचर रही चुकी आहियां, ठीकु आहे, मां पाण स्कूल में पढ़ायो आहे पहिरियां पाकिस्तान में, कराची में सुठनि स्कूलनि में मूं पढ़ायो आहे, इन खां अलावा मूं कॉलेज में पढ़ायो आहे, त मुंहिंजा स्टूडेंट्स केतिरा सारा मुंहिंजे ख़्याल आहे कि मुंहिंजे फेसबुक ते बि मूं सां गॾु हूंदा एडिट, त मूं जॾहिं बि पढ़ायो आहे त मूं हमेशह इन ॻाल्हि खे मद्देनज़र कयो त जंहिंमें ॿार खे ॼाण जेको आहे सो सुहिणे नमूने सां थी सघे। ऐं ॿी ॻाल्हि मैथडोलॉजी इहा ई आहे कि टीचर शुड नॉट बी अ सेंटर, मतिलबु इहो न आहे त टीचर जेको आहे उहो क्लासरूम में अचे मालूमात खे जेको आहे उहो ट्रांसफर करे। इट्स नॉट अबाउट टीचिंग मैथडोलॉजी, इट्स अ रॉन्ग स्ट्रेटजी। टीचर हैज़ टू बी अ सपोर्टिव पर्सन, माना हुनजो कमु जेको आहे उहो मेंटोर आहे, हू सिर्फ़ु जेको आहे सो हू उन शिप जे अंदरि ईअं आहे, ही इज़ द कैप्टन ऑफ द शिप, कि उन में सभु क्लासरूम में जेके ॿार आहिनि दे आर द बेसिक सेंटर एंड फोकस ऑफ अटेंशन, त उहे ॻाल्हाइनि वधि में वधि। उस्ताद जो जेको कमु आहे उहो बहितरीनु सवाल करणु आहे ऐं बहितरीनु इनिशिएट करणु आहे, कंहिं बि शइ खे पढ़ाइण खां अॻु में हू पंहिंजी जेको आहे सो पाण घटि ॻाल्हाए बल्कि ॿारनि खे वधि में वधि फोकस करे त हू इंक्वायरी मेथड खे ऑप्ट कनि। ॿार जेको आहे सो जेतिरो डाउटफुल हूंदो, जेतिरो इंक्वायरी कंदो, त तव्हां हुनजी क्वेश्चनिंग जेकी क्वेश्चन टेक्निक हूंदी आहे न, उन हू सवाल करे त तव्हां हुनजे जवाब खे ॿुधो ऐं उनजी जेको आहे उहो ग्रुप डिस्कशन करायो क्लासरूम जे अंदरि ॿारनि जे विच ते, ऐं प्लस ॿार खे तव्हां मौक़ो ॾियो त हू वधि में वधि ॻाल्हाए, बजाए ईअं न त उस्ताद जेको वेठो पियो उहो माना मथो हणे। हाणे इन हिसाब सां छा आहे, टीचर जो जेको बर्डन आहे उहो एज़ आउट थींदो, मतिलबु जेको टीचर आहे उहो वधीक इन ॻाल्हि ते फोकस कंदो त हुनजी प्लानिंग जेका आहे क्लासरूम में वञण खां अॻु में उहो प्रॉपरली डिज़ाइंड हुजे कि मूंखे करिणो छा आहे हुते वञी क्लास में। ऐं उस्ताद जो कमु सिर्फ़ु उनखे जेको आहे सो इनिशिएट करिणो आहे, लर्निंग खे इनिशिएट करिणो आहे, लर्निंग खे जेको आहे सो कैरी आउट करिणो आहे, बजाए इहे कि हू जेको आहे ट्रांसमिट न करे हर शइ। अगरि ॿार पुछे त तव्हां हुनखे एज़ इट इज़ इहो सवाल जो जवाबु तव्हां ॾेई छॾींदव त हुनजी क्वेरीज़ ख़तमु थी वेंदी। तव्हां हुन ॿार खे बि जेको आहे सो पहिरियां क्लासरूम में अचण खां अॻु में कुझु न कुझु शयूं ॾियो त हू पाण घरां में पढ़ी अचे, उन खां बाद हू तव्हां खां सुठा थॉटफुल क्वेश्चन्स करे। हाणे तव्हां ॾिसो एरिस्टोटेलियन थ्योरीज़ आहिनि, पुराणे ज़माने में तव्हां पढ़ियो हूंदो, सुकरात जी जेके थ्योरीज़ आहिनि उहो पंहिंजे जेके वॾा वॾा मुफ़क्किर हुन पैदा कया, त उन में जेको आहे सो कीअं ॿारनि खे उन्हनि कीअं बेसिकली जेको आहे सो लर्निंग खे जेको आहे सो हलायो अॻिते, डेफिनेटली क्वेश्चनिंग जे ज़रिए सां, डायलॉग्स जे ज़रिए सां। इवन इन ई न आहे त हिते स्कूल्स जी जेकी एजुकेशन आहे उहो तमामु बहितरीनु स्कूल एजुकेशन आहे, जंहिंमें मां किथे कोन ॾिठो आहे त जेको आहे मां हिकिड़ी स्कूल में वेही हुअसि, हिते फिनिश स्कूल में मां हिकिड़े वेही हुअसि, सेकेंडरी स्कूल हो, हुते हिकिड़ी क्लासरूम में जेको आहे सो टीचर हिकिड़ी राइटिंग स्किल्स बि सेखारे त तव्हांखे चाहे उहो इंग्लिश राइटिंग, हाणे राइटिंग जो मक़सदु हैंड राइटिंग न आहे, इट्स अबाउट क्रिएटिव राइटिंग, लाइक आई गिव यू अ टॉपिक and you think about the topic and start writing it on it, ठीक है। उन में छा है, टीचर को टॉपिक न तो दे, वो सिचुएशन तो दे। The learning is always situation based, तो उन में उन सिचुएशन बेस्ड को टॉपिक ॾिनो स्टूडेंट्स खे कि तव्हां हिन ते लिखो। हाणे जॾहिं स्टूडेंट्स लिखनि पिया त उन खे छा कयो, उन्हनि पंहिंजा लैपटॉप्स बि खोलिया, उन में जेको आहे सो रेलेवेंट इंफॉर्मेशन जेका आई उन्हनि ॿारनि पाण पे ॻोल्हे ऐं पे पॉइंट्स ठाहियनि। उन खां बाद में पॉइंट्स ठाहिण खां बाद में हुननि पाण डिस्कशन कयो ऐं डिस्कशन करण खां बाद हुननि पाण लिखियो। त मां हुन फिनिश क्लास में बि इहो ई ॾिठो कि टीचर जेको रोल आहे सिर्फ़ु छा हो, शी वाज़ प्रोवाइडिंग थिंग्स, हुनजी जेकी लेसन प्लानिंग हुई तमामु बहितरीनु हुई, ॾाढी साउंड हुई, जंहिं ॿारनि खे जेको आहे सो इहो इंस्ट्रूमेंटली जेको हिकिड़ी शइ हिनखे कैरी आउट करण खां ॾिनी कि तव्हां हाणे करे ॾेखारियो मूंखे। ऐं यकीन कयो 45 मिनट्स जी अराउंड 50 मिनट्स जी हिकिड़ी क्लास हुई, हुन में राइटिंग टास्क जा मैकेनिक्स टीचर ॿुधाए कि हीअं आहे, पर हाणे उते जेके लर्निंग थिए पई क्लास वीडियोज़ हुनखे ॾेखारियूं। वीडियोज़ क्लासरूम में इस्तेमालु करण खां बाद में छा थियो त हुननि खे उहो सम्झ में आई ॻाल्हियूं त जेको आहे सिचुएशन कीअं हले पई, हिन में छा आहे। त सिर्फ़ु लर्निंग इहा न हूंदी त तव्हां किताब जे ज़रिए कंहिंखे ॿार खे पढ़ायो। लर्निंग जो मक़सदु हूंदो आहे कि तव्हां सिचुएशन जो ऐं उन सां गॾु तव्हां ऑडियो वीडियो जेके तव्हां वटि शयूं आहिनि उहो बि हुनखे ॾेखारियो ॿारनि खे, ताकी हू हुन मां सिखे ऐं सम्झे। त बेसिकली ऑडियो ऐं वीडियो जेके शयूं आहिनि उहे छा आहिनि, हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहिनि, हिकिड़ो रिसोर्स आहे। हाणे अॼुकल्ह अगरि असां इहा ॻाल्हि कयूं कि स्कूलनि में हुते असां वटि रिसोर्सिस कोन्हनि के, पर हर उस्ताद वटि हिकिड़ो मोबाइल ज़रूरु आहे, फेसबुक ज़रूरु इस्तेमालु करे थो हू, ठीकु आहे, हुन वटि हू यूट्यूब ते शयूं बि ॾिसे थो। अगरि उहो यूट्यूब जे ज़रिए सां पंहिंजे कहिड़े बि लेसन खे जेको आहे सो रिलेट करे हुतां यूट्यूब जे उन्हनि शयुनि मां, त या यकीन कयो ॿार चाहींदसि त जेको आहे सो हिते जेके यूनिवर्सिटीज़ में एजुकेशन आहे, चाहे उहो ग्रेजुएशन स्टूडेंट्स या मास्टर स्टूडेंट जी एजुकेशन जेका आहे, त उहो मास्टर्स वारा स्टूडेंट जेके क्लास में पढ़नि था उहे बि छा आहे
उन्हनि जी टीचर जे सां हिकिड़ी क्लास अटेंड कईसीं एज़ अ स्टूडेंट, त उहो ख़बर पई त उन बि जेको आहे पंहिंजी प्रॉपर साउंड प्लानिंग शो कई। माना उन हिकिड़ी सिचुएशन बेस्ड राइटिंग ॿारनि खे ॾिनी, ॿारनि खे न भले वॾा स्टूडेंट्स हुया, उनखे सिचुएशन बेस्ड राइटिंग ॾिनई। पर उन सिचुएशन बेस्ड उन टॉपिक ते लिखाइण खां अॻु में उन जा जेके मैकेनिक्स हुया, उन जी जेके रेलेवेंट शयूं हुयूं, टीचर पहिरियां ई उन्हनि खे ॿारनि खे स्टूडेंट्स खे ईमेल करे छॾी कि हे अथव तव्हांजा राइटिंग जा जेके मैकेनिक्स आहिनि या जेके रेलेवेंट राइटिंग्स आहिनि, उहे उनखे तव्हां पढ़ी सघो था। पोइ हुन स्टूडेंट्स जेको आहे सो पहिरियां ई क्लास में अचण खां अॻु में उन्हनि शयुनि खे पढ़ी आया ऐं हुनखे थोरली पढ़ी आया। पढ़ण खां बाद में ज़ाहिर हुन ज़हनी तौर ते तयारु हुया। पोइ जॾहिं क्लासरूम में अची जॾहिं टीचर जेको आहे सो उन्हनि खे पढ़ाई कोन थी अचे, शी शोड देम लाइक रियली वीडियोस, उन वीडियो हिनखे ॾेखारी जंहिंमें हू मुख़्तलिफ़ ऐं वीडियो क्लिप्स हुयूं, ख़ाली हिकिड़ी क्लिप न हुई, देयर वर टू मेनी वीडियो क्लिप्स। हाणे उहो मुख़्तलिफ़ फिल्मुनि मां, मुख़्तलिफ़ एडवर्टाइज़मेंट्स मां उन्हनि खे ॿारनि खे ॾेखारियो कि असल में हिन में थिए छा पियो, इन सिचुएशन में हिकिड़ो हीरो छा पियो करे ऐं जेके आहिनि से जेके मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स उन में इन्वॉल्व आहिनि उहे छा पिया कनि, उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे ऐं स्टोरी जो प्लॉट छा आहे ऐं स्टोरी में अॻिते कीअं जेको आहे सो कैरेक्टर छा प्ले पिया कनि। बैकग्राउंड में पिक्चर्स हूंदियूं आहिनि, कहिड़ी बि शइ में तव्हां एडवर्टाइज़मेंट्स ॾिसो या मूवीज़ ॾिसो त मूवीज़ ऐं एडवर्टाइज़मेंट्स में बि तव्हांखे बैकग्राउंड में पिक्चर्स नज़र ईंदियूं आहिनि। त जेके बोल्ड राइटिंग्स में पिक्चर्स हुयूं या लिखल जेके राइटिंग्स हुयूं, उन मां कहिड़ो मैसेज ऐं मीनिंग कन्वे पियो थिए, त इन ते ॿारनि जो डिस्कशन कराइनि या डिफरेंट कलर्स इस्तेमालु थियनि, उन वीडियो जे अंदरि कलर्स इस्तेमालु थियनि, राइटर इस्तेमालु थियनि, राइटिंग्स लिखियल आहिनि, उनजो कहिड़ो मक़सदु आहे। जीअं हाणे तव्हां वेठा आहियो मुंहिंजे साम्हूं, अगरि मां तव्हांजे बैकग्राउंड ते जेको डिस्कशन कयां त तव्हांजे बैकग्राउंड में जेको शायदि बैकग्राउंड में कुझु लिखियल आहे हेलीकॉप्टर, इज़न्ट इट? तव्हां ॾिसो था कि तव्हांजे जेके बैकग्राउंड में तव्हां बैकग्राउंड सेटिंग कई आहे त उनजे टॉप ते लिखियल आहे हेलीकॉप्टर। त हाणे इन हेलीकॉप्टर जो मक़सदु छा आहे हिते? लाइक मूंखे ज़हन में सवाल पैदा थींदो कि हेलीकॉप्टर लिखियल त छा आहे इहा शइ? तव्हां कहिड़ी शइ बैकग्राउंड में लॻायल आहे ऐं हेलीकॉप्टर छो लिखियल आहे इन जे मथां? इन जी कहिड़ी वजह आहे? देयर आर लॉट्स ऑफ क्वेश्चन्स एंड क्वेरीज़। माना तव्हां ॾिसो न, डाउट कयो। इल्म जी ऐं जेको आहे सो रिसर्च जी जेकी पहिरीं बुनियाद आहे उहो डाउट आहे। माना उन ते सवाल करणु त हे ईअं छो आहे। असां पंहिंजे ॿारनि खे छा कंदा आहियूं, हर शइ ॾेई छॾींदा आहियूं कि हाणे हिनखे घटि लॻाए अचो। असां ॿार जी जेकी हुनजी जेकी ज़हनी नशोनुमा आहे न, उनखे तबाह बर्बाद था कयूं, बिलीव मी, उनखे तबाह बर्बाद था कयूं। उनखे सोचण जी सलाहियत नथा ॾियूं, उनखे सोचण जी सलाहियतुनि खे अॻिते वधायूं था। हर माण्हू हिकिड़ो यूनिक इंसान आहे, हर ॿार यूनिक आहे। तव्हां हुन खां सवाल पुछो, हुनखे सवाल करण जो हक़ जो उस्ताद खे, बजाए कि तव्हां पाण जेको आहे सो हर शइ हुनखे ॿुधाईंदव त उहो छो सवाल कंदो। त इहो आहे बेसिकली उस्ताद जो जेको रोल। जी चेतन, हाणे तव्हां मूंखे नेक्स्ट सवाल पुछी सघो था। जो नेक्स्ट सवाल तव्हां सां इहो हूंदो त तव्हांजी रिसर्च जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधाइजो त हाणे जेके पुठिते पियल जेके इलाइक़ा आहिनि या जेके पुठिते पियल जेके माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ी मयारी तइलीम कीअं था ॾेई सघनि? बिल्कुलु, हा, इहो सुठो सवाल आहे। हाणे इन हवाले हाणे अचे पई? हा, जी जी बिल्कुलु। माना अॼुकल्ह जे दौर में जॾहिं स्कूल जेके आहिनि, स्कूल जेके आहिनि जेको आवाज़ ख़ासि, अचे पई मैम? जी जी बिल्कुलु। तव्हांजो सवाल इहो आहे त अॼुकल्ह जे दौर में जेके असांजा पेरेंट्स आहिनि उहे पंहिंजे ॿारनि जी तालीम खे अॻिते कीअं वधाए सघनि था, जेके रूरल एरियाज़ में रहनि था। हाणे हिते वरी साॻी ॻाल्हि थी अचे स्कूलनि जी, उस्तादनि जी। स्कूल बंदि आहिनि, उस्ताद आहिनि कोन। हिकु मूं जहिड़ो उस्ताद आहे जेको PhD वेठो करे। उते त केतिरा ई अहिड़ा टीचर्स हूंदा जेके घर वेठा हूंदा। त इन हवाले सां पेरेंट्स हाणे, ऐं ॿियो थर्ड सिचुएशन जेका आहे, हिकु त वॾो स्ट्रॉन्ग फैक्टर आहे, schools जेके आहिनि they are not well equipped with all the teaching resources for better teaching qualities. Teachers are not trained, ठीकु आहे, ॿ इम्पोर्टेंट फैक्टर्स। या टीचर सब्जेक्ट ते जेके स्पेशलिस्ट आहिनि उहे आहिनि कोन, अगरि आहिनि त उहे मौजूदु कोन्हनि। थर्ड, टीचर्स जी ट्रेनिंग बि कोन्हे का, त हुनखे कीअं पढ़ाइणु खपे। फोर्थ सिचुएशन इहा त हींअर जेकी पेंडेमिक सिचुएशन वर्ल्ड ओवर जेका हाणे पैदा थी वई आहे, जंहिंमें स्कूल्स जेके आहिनि मुसलसल बंदि आहिनि, चाहे उहो गवर्नमेंट जा जेके पब्लिक स्कूल्स आहिनि या प्राइवेट स्कूल्स आहिनि। तव्हां हर जॻह ते ॿुधो था कि भई फ़िलहाल क्लासूं कोन पियूं हलनि, ॿार 2-3 ॾींहं आया वरी हलिया विया। त हाणे इहा पेंडेमिक सिचुएशन जेको आहे केतिरा ॾींहं हलंदी, यू नेवर नो। तव्हांखे ख़बर न आहे त केतिरा ॾींहं पेंडेमिक सिचुएशन रहंदी। त इन हवाले सां हिकिड़ो वॾो स्ट्रॉन्ग शइ, हाणे इन हवाले सां मां तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार मिसाल ॾियां, पंहिंजे घर जी मिसाल ॾियां।
कि मुझे पंहिंजे घर जेके मुंहिंजे नेफ्यूज़ और नीज़ आहिनि उहे बि बिल्कुलु इन शइ जो शिकार आहिनि कि स्कूल्स में ऐं पेंडेमिक सिचुएशन में हू पंहिंजी तालीम खे अॻिते माना पूरो साल ज़ाया थी वियो। हाणे ॿारनि खे कीअं इंगेज रखी सघिजे थो, ॿारनि खे पढ़ाए कीअं सघिजे थो, त इन जे लाइ बहितरीन तरीक़ेकार इहे त अगरि असांजा माउ पीउ थोरा घणा पढ़ियल लिखियल आहिनि त इन ॻाल्हि में हू पाण बिल्कुलु बि शर्म महसूस न कनि, पंहिंजे ॿारनि जे लाइ कलाक खनि या 2 कलाक खनि, माना घटि में घटि 2 कलाक त हुअण ई खपे। अगरि 2 कलाक न त घटि में घटि 1 कलाक तव्हां कढो पंहिंजे ॿारनि जे लाइ ऐं उन सां गॾु वेहो। ऐं तव्हां वटि मोबाइल त हर माण्हू वटि जे हथ में अॼुकल्ह मोबाइल हर माण्हू जे हथ में आहे। उन मोबाइल खे इस्तेमालु कयो ऐं यूट्यूब ते वञी शयूं ॾिसो। हाणे तव्हां इन ॻाल्हि ते न ॾिकी कि तव्हां इहे ॿार खे हाणे मूंखे अंग्रेज़ी नथी पढ़ाइण अचे, मूंखे हिसाब नथो पढ़ाइण अचे या मूंखे जेको आहे सो का शइ नथी अचे, त तव्हांजे लाइ आसान तरीक़ो तव्हां सिंधी में जेके कहाणियूं आहिनि उहे पढ़ी ॿुधायो ॿारनि खे रोज़ानी सुम्हण खां अॻु में उन्हनि खे कहानियूं ॿुधायो, सिंधी आखाणियूं ॿुधायो ऐं प्लस जेके आहिनि से पुराणियूं किताबूं मिलनि थियूं किथां उहे बि ॻोल्हे अचे, हथु कयो घर में रखो या मैगज़ीन ॿारनि जा आहिनि उहो ॾियो ॿारनि खे त माना हीअ कहानी वेही पढ़ो, टाइम सेट कयो, पंहिंजो 1 कलाक घटि में घटि पढ़ो हिनखे वेही ऐं ॿार तॾहिं पढ़ंदे त माउ पीउ गॾु वेहंदा उन्हनि सां, त उहो माउ पीउ सां गॾु वेही हू पाण बि कंहिं न कंहिं किताब जो अख़बार जो मुतालो करे सघनि था, तंहिं हूंदे ॿार बि हिकिड़ो कहानी पढ़ी वठंदो, पोइ उन्हनि खां पुछा कयो त हिन कहानी जो मक़सदु छा, हुन में तव्हां छा सिखियो, तव्हां छा न सिखियो। ऐं ज़रूरी न इन तरीक़े सां साइंस जो जेके सब्जेक्ट आहिनि उहो बि पेरेंट्स पाण पढ़ाए सघनि था। मिसाल असांजो जेको सराउंडिंग एरिया आहे उन में माल मता घणो आहे, माना जानवर आहिनि, वण आहिनि ऐं इन खां अलावा पोखूं थियनि थियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके आहिनि फील्ड्स में जेके तव्हां मुख़्तलिफ़ इम्पोर्टेंट क्रॉप्स जेके ग्रो कई थी वञनि उन सराउंडिंग एरिया में उन ते डिस्कशन करे सघो था। ऐं हिते स्कूलनि जे अंदरि अगरि तव्हां वटि थोरी फैसिलिटी तव्हां उन्हनि ॿारनि खां ॾिसो ॿुधायो के नंढा नंढा माकोड़ा थियनि था, कीड़ा थियनि था, जेके फसलुनि खे लॻाइण ॿारनि खे त फिंगर टिप्स ते उहे शयूं यादि हूंदी छॾे करे उन माहौल में रहनि था ऐं जानवरनि खे हू एॾो क्लोज़ली ॾिसनि था त उन्हनि खे संभाल करण बि उन्हनि खे सेखारनि, उनखे पालण बि सेखारनि, प्लस उन जे बारे में डिस्कशन कनि। त पेरेंट्स इन हिसाब सां इन पॉइंट ऑफ व्यू सां यूट्यूब जे जेके चैनल्स आहिनि उनखे थोरो खोले ॾिसो, सिंधी में बि घणेई एतिरा सुठा सुठा जेके आहिनि से मवाद मौजूदु आहिनि, त तव्हां हुन मां तव्हांखे हिसाब जो को सवाल नथो सम्झ में अचे तव्हां यूट्यूब जो उहे टॉपिक लिखी तव्हां ॻोल्हा कयो, तव्हांखे मिली वेंदो। त पहिरियां ॿार खे उहो ॾेखारियो, यूट्यूब जे ज़रिए सां ॾेखारियो, उन खां बाद में पाण पढ़ायो। इन तरीक़े सां जेको तव्हांजो इमीडिएट एनवायरमेंट जॾहिं मां हाणे ॻाल्हि कई त फार्म्स आहिनि, कैटल फार्मिंग आहे या हनी बी जेकी तव्हां शहद जी मक्खी जो जेको शहद ठाहिनि था त उन जे बारे में यूट्यूब ते एतिरी शयूं एतिरी सारो मवाद मौजूदु आहे त इन जे बारे में ॿारनि सां डिस्कशन कयो। तव्हां यकीन कयो कि उहा मालूमात जेकी हिकिड़ी किताब जे अंदरि मौजूदु हूंदी आहे उन खां वधीक जेको ॿार सिखंदो डिस्कशन सां। त तव्हां पेरेंट्स घणा पढ़ियल लिखियल न आहियो पर घटि में घटि यूट्यूब खे इस्तेमालु करे सघो था तव्हां पाण, पर उन सां उन लाइ ज़रूरी इहो आहे कि तव्हां 1 कलाक या 2 कलाक पंहिंजे ॿार सां गॾु वेही गुज़ारियो ऐं पाण बि उन शइ में इंगेज थियो ऐं ताकी हुन खां सवाल जवाब पुछा कयो। त इन हिसाब सां तव्हां घटि में घटि रोज़ानी कलाक 2 कलाक माउ पीउ पंहिंजे ॿार खे सुठे तरीक़े सां पढ़ाए सघनि था, सेखारे सघनि था ऐं इन में को शर्म महसूसु न करणु खपे त असांजो ॿार असां हारी नारी आहियूं त असां पंहिंजे ॿार खे कोन था पढ़ाए सघूं। तव्हां कोशिशि त कयो। तॾहिं तव्हां जहिड़ो माण्हू अनपढ़ जाहिल बि जेको आहे फेसबुक सोशल मीडिया खे इस्तेमालु करे थो, गाना ॿुधी सघे थो ऐं अॼुकल्ह नंढा नंढा ॿार मां ॾिठो आहे त जेको कार्टून गाना हर शइ हू टेक्नोलॉजी अहिड़ी शइ अची वई आहे हर माण्हू जे हथ में, उन टेक्नोलॉजी जो बेस्ट यूज़ तव्हां पाण करे सघो था। ऐं दिस इज़ वन ऑफ द स्ट्रॉन्गेस्ट वे कि तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो थोरो घणो पढ़ाए सघो था, डिस्कशन कैरी आउट करे सघो था, ॿारनि सां बहस मुबाहिसो कयो, ॿारनि खां सवाल कयो। तव्हां जेसिताईं तव्हां सुठो सवाल न कंदव त तेसिताईं ॿार न सिखंदो। ठीकु आहे न। मां इन हिसाब सां इहे सभिनि खे सजेस्ट कंदसि, पेरेंट्स खे बि, माउ पीउ जेके आहिनि उहे जेके उन्हनि खे सिंधी जी कहानियूं यादि आहिनि, जॾहिं जीअं मां नंढी हुयसि मूंखे कहानियूं ॿुधण जो ऐं पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो बे इंतिहा, त इन हवाले सां मुंहिंजी ॾाॾी हूंदी मूंखे उहा कहानियूं ॿुधाईंदी, जॾहिं मुंहिंजो नानो घर ईंदो त मूंखे उहो कहानियूं ॿुधाईंदो। त इन सां ऐं असांखे मुंहिंजो नानो जेको आहे सो असांखे मैथमेटिक्स जा जेके वर्बल जेके मेंटल मैथ्स क्वेश्चन्स हूंदा कि हेतिरा अन्न जो हेतिरो हिसाबु आहे, 1 kg केतिरे इक्विवेलेंट आहे, केतिरो किलोमीटर्स आहे, माना kg जे क्वांटिटीज़ जेके मैथमेटिक्स में क्वांटिटी जा कॉन्सेप्ट आहिनि या टाइम जा कॉन्सेप्ट आहिनि या वरी लीटर्स जा कॉन्सेप्ट आहिनि, त हर कॉन्सेप्ट में
असांजे नाने असांखे सवाल पुछंदो, मां हिनखे जवाबु ॾींदी हुअसि ऐं न ईंदो त ॿुधाईंदो की हिनखे हीअं चओ। त इहे ज़बानी बि घणी शयूं असां सिखियूंसीं पंहिंजे पेरेंट्स खां ऐं पंहिंजे नानाणनि खां। त वॾा जेके घर में मौजूदु आहिनि उहे पंहिंजे तजुर्बे इल्म जी रोशनी में घणियूं शयूं सेखारे सघनि था ॿारनि खे, अगरि उनखे यूट्यूब बि नथो अचे त। इहो आहे मुंहिंजो चवण जो मक़सदु की तव्हां थोरो टाइम ॿारनि खे ॾियो ऐं उन्हनि सां सवाल जवाबु कयो, उन सां गॾु वियो, जेको हू पढ़नि था उन जे बारे में रोज़ानी सवाल कयो त असल में तव्हां छा पढ़ियो आहे, छा सिखियो आहे, हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे, हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे। जेतिरो सुठा सवाल कंदव ॿार जो ज़हन ओतिरो वधीक खुलंदो वेंदो। यस चेतन, मूंखे लॻे थो चेतन जेको आहे सो हुनजो कनेक्शन वरी लॉस्ट थी वियो आहे, आई बिलीव। And I am live, and I don't know if there are some questions. Again, जी चेतन, मूंखे लॻे थो चेतन जो नेटवर्क कनेक्शन काफ़ी स्लो आहे ऐं हुनजो कनेक्शन बि लॉस्ट थी वियो आहे। यस, ओके, लेट मी कंटिन्यू विद एजुकेशनल रिसर्च। अगर मां एजुकेशन रिसर्च जे हवाले सां थोरी ॻाल्हि कयां त बेसिकली एजुकेशनल रिसर्च जेका आहे सो हिकु अहिड़ी क़िस्म जी एक्टिविटी आहे एजुकेशनल रिसर्च जंहिंमें इंसान डेवलप करे थो, डेवलपमेंट करे थो कहिड़ी बि एजुकेशनल सिचुएशन जी, बिहेवियर जी, ऐं साइंटिफिक डेवलपमेंट करे थो। हाणे हुनजे लाइ बेसिक इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा ई आहे त हर शइ जी ॼाण ऐं खोजना करणो, उनजी क्वेरीज़ करणो, उनजा क्वेश्चन करणा, इहे सभु तव्हांखे सिस्टमैटिकली तव्हांखे लीड कनि थियूं त तव्हां जेको आहे सो उन्हनि शयुनि खे स्लोली एंड ग्रेजुअली सम्झो त कहिड़ी शइ खे ख़राबु करे पई। हाणे अॻे हूंदो हुयो, अच्छा एजुकेशन रिसर्च जे हवाले सां ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि कयां, जीअं स्कूलनि में काफ़ी अर्सो अॻु में जेको आहे हिकिड़ो टाइम हुयो जॾहिं पब्लिक स्कूल्स पाकिस्तान में तमामु सुठो उनजो स्टैंडर्ड हुयो, त उन दौर में कुझु अहिड़ा सुठा स्कूल्स बि हुया जिथे ॿारनि जी रिसर्च बि थींदी हुई। रिसर्च इन हवाले सां त जेको आहे सो कहिड़ा ॿार जेके आहिनि पढ़ाई में तेज़ आहिनि या कहिड़ा ॿार पढ़ाई में पोइते आहिनि, त जेके घणा ॿार अगरि ख़ासि सब्जेक्ट में पोइते हूंदा त उन्हनि जे लाइ उस्ताद या जेको क्लासरूम जो जेको टीचर हूंदो हो उहो मिली करे हुनजा माना सॼा फैक्टर्स ॻोल्हींदो कि भई कहिड़ी वजह ते इहे ॿार घणो फेल था थियनि या सब्जेक्ट में हिनजी इंट्रस्ट न आहे। त इन्हनि शयुनि खे मालूमात वठण जे लाइ अक्सर जेको आहे सो उस्ताद वेही गॾिजी करे मैथड डेवलप कंदा हुआ ऐं उन्हनि खे लिखंदा हुआ बाक़ाइदा। त काफ़ी सारा पब्लिक स्कूल्स पाकिस्तान में, कराची में अहिड़ा आहिनि जिते मूंखे ख़बर आहे त रिसर्च जे हवाले सां उस्तादनि जी जेके आहिनि सो इहे सॼियूं शयूं लिखियलु मौजूदु आहिनि अॼु ताईं। त प्रॉब्लम इहो ई आहे कि जॾहिं असां पंहिंजी फील्ड सां डेडिकेटेड न आहियूं, सिंसियर न आहियूं, चाहे उहो उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, माउ पीउ हुजे, माउ पीउ जी ज़िमेदारी इहा न आहे कि सिर्फ़ु ॿार खे स्कूल उमाणे था छॾनि, उन्हनि ॿारनि खे स्कूल उमाणे छॾे त उनजी ज़िमेदारी पूरी थी, न, बल्कि उनजी ज़िमेदारी अञा वधीक थी वञे त ॿारु पढ़े छा थो, जेको टाइम जेको हुजे ॾेई थो अचे स्कूल जे अंदरि, त उन टाइम केॾो क़ीमती शइ आहे ऐं उन टाइम जी जेको आहे सो उन टाइम में छा उनजी सिखिया थी, उन छा सिखियो, त इहो बि तव्हांजे माउ पीउ जी ज़िमेवारी आहे। ऐं भले ॿार घर में जेको आहे सो माउ पीउ खे जेको आहे सो हेल्पर आहे, या मे बी मां इहो सम्झां थी त केतिरा सारा जेके ॿार आहिनि उहे घर में पंहिंजे माउ पीउ जी हेल्प था कनि, सपोर्ट था कनि हिन में ॿिन्हिनि ॿारनि में, पर उनजे बावजूदि इहो त सुठो कमु आहे। पर पढ़ाई में घटि तव्हां पाण उनजी निगरानी कयो, उन्हनि खां पुछा कयो त छा पढ़नि था ऐं कहिड़ी शइ जी उनखे मुश्किल आहे। त सवाल जवाबु करणु जेको आहे तमामु तमामु सुठी शइ आहे। चेतन, आई थिंक यू आर नॉट देयर। हेलो चेतन, मूंखे लॻे थो चेतन जो नेटवर्क वरी वीक थी वियो आहे त हिनजे करे उहो ऑनलाइन कोन्हे को। यस चेतन, हेलो चेतन, I don't know, okay, what happened. Yes Chetan, you there?
Hi Chetan, you there? Hi Chetan. I'm still waiting for Chetan if he comes back and asks me any question. Hi Chetan. कंहिं सवाल लिखियो आहे त वालदेन अणपढ़ियल हूंदे बि पढ़ाए था सघनि। तव्हांजी ॻाल्हि हसी बिल्कुलु सही था लिखो कि ॾिसो डिग्री हुअण या जेको आहे डिग्री हुअण ॾाढो इम्पोर्टेंट न आहे। माउ पीउ ॾिसो न, असांजे मुआशरे में असांजा माउ पीउ खां अॻु में जेके असांजा माउ पीउ माना नाना हुआ, ॾाॾा न हुया, उहे बि के स्कूल एजुकेशन में हुननि वटि कोन हुई, ऐं न को वरी जेको आहे सो को उन्हनि वटि का यूनिवर्सिटी डिग्री हुई। इहा जेकी कल्चरल विज़डम हूंदी आहे न, जेको तजुर्बो ऐं ॼाण जेकी हूंदी उहा माहौलियाती हूंदी आहे। तव्हां पंहिंजे कल्चर मां वठंदा आहियो, पंहिंजी सोसाइटी मां वठंदा आहियो न, त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अगरि तव्हां उन हिसाब सां सवाल कंदव ॿारनि खे, उन तव्हांजी ॻाल्हि सां मां बिल्कुलु इत्तेफ़ाक़ थी कयां त अनपढ़ हूंदे बि ॿारनि खे घणो कुझु ॾेई सघिजे थो। जी चेतन, हेलो चेतन, आई एम वेटिंग फॉर योर क्वेश्चन। यस प्लीज गो ऑन। असांखे इहो ॿुधाइजो त असां ॿारनि खे इंग्लिश लैंग्वेज आहे उहो कीअं सेखारे सघूं? हाउ आई शुड टीच द इंग्लिश लैंग्वेज टू माय स्टूडेंट्स? यस, हाणे सवाल मां उहो सवेर जेकी तव्हांखे ॻाल्हि कई न कि अगरि ॿार जी जेकी पहिरीं फर्स्ट ओके, ॾिसो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि ॿार जी सभ खां पहिरियां फर्स्ट इमीडिएट लैंग्वेज कहिड़ी आहे, हुनजी मदर टंग कहिड़ी आहे, ठीकु आहे न। अगरि तव्हां मदर टंग जी बुनियाद जेको आहे सुहिणे नमूने सां हिनखे लिखाए ऐं पढ़ाए सघो था, जीअं हाणे अगरि ॿार जी मदर टंग जेको आहे सराइकी आहे, लेट्स से, या सराइकी न आहे त जेके हिते जी ज़बानूं आहिनि, सिंधी आहे, लेट्स से सराइकी आहे, इन खां अलावा सिंध में ॿिए बि ज़बानूं आहिनि, सिर्फ़ु इहे न आहे कि सिंधी ज़बान हिकिड़ी सिर्फ़ु उहा ज़बान इस्तेमालु थिए थी, घणेई ज़बानूं आहिनि, घर जे अंदरि बि केतिरियूं सारी ज़बानूं आहिनि। ख़ैर, त पहिरियां त ॻाल्हि इहा आहे त ॿार खे जॾहिं तव्हां सुहिणे नमूने सां पंहिंजी पहिरीं इमीडिएट ज़बान जेकी सिंधी या कहिड़ी बि उनखे सेखारियो। जॾहिं तव्हां हुनजी ज़बान जी बुनियाद चङी तरीक़े सां रखंदव त उन बुनियाद रखण खां बाद में जेकी ॿी ज़बान जी बुनियाद रखो त उहा ॾाढी स्ट्रॉन्ग थींदी, ठीकु आहे। हाणे अगरि असां तव्हां सिंधी हुनखे तमामु सुहिणे नमूने सां सेखारी आहे त उनखे पहिरीं तव्हां छा सेखारींदव? यकीनन तव्हां अल्फ़ाबेट सेखारींदव, उनजा लफ़्ज़, उनजा आवाज़ सेखारींदव त हिन अल्फ़ाबेट जो हुरूफ जेको आवाज़ उहो कहिड़े क़िस्म जो आहे, त उनखे आवाज़ूं सम्झ में अची वञे करे उहो ॿार रोज़ानी ॻाल्हाए थो। उन खां बाद में जॾहिं हू आवाज़ूं सम्झ में अची थी वञे, अल्फ़ाबेट उनखे यादि थी वञे, पोइ तव्हां उन्हनि खे ॿ लफ़्ज़ या टे जेके हुरूफ आहिनि उहो ॻंढणु सेखारींदव, त 2 हुरूफ या 3 हुरूफ ॻंढिबा आहिनि त उहो कहिड़ो लफ़्ज़ ठहंदो वञे। त 2 हुरूफ़ी ऐं 3 हुरूफ़ी लफ़्ज़ जेके आहिनि तव्हां उन्हनि खे डेवलप करणु सेखारियो था ऐं उन मां उहो हिकिड़ो लफ़्ज़ थो सिखे, ठीकु आहे। हाणे इन लफ़्ज़ सिखण खां बाद में आस्ते जॾहिं ॿार उहो लफ़्ज़ ठाहिणु सिखी थो वञे ऐं उनखे रीडिंग बि अचे थी ऐं हाणे लिखण बि अची वियो आहे आस्ते आस्ते, त उन खां बाद में छा आहे त हाणे तव्हां उन खां जुमिला, सादा जुमिला लिखायो था ऐं मुख़्तलिफ़ जुमिलनि जी सूरत हाल ॿुधायो था। बिल्कुलु इन तरीक़े सां तव्हां अंग्रेज़ी बि हुनखे सेखारे सघो था कि पहिरियां तव्हां अल्फ़ाबेट सेखारियो हुनखे ऐं अल्फ़ाबेट जेको आहे सो हुनजा साउंड्स ॿुधाए कि, ऐं अगरि तव्हां हुनखे सिंधी सां कनेक्ट कंदव, हुनजी पंहिंजी लैंग्वेज में कनेक्ट कंदव उन साउंड्स खे, तॾहिं बि ॾाढो फ़ाइदो थींदो। हू ॿार हू जल्दी सिखंदो। ऐं उन लफ़्ज़नि जी आवाज़ सेखारियो, उन लफ़्ज़नि खे ॻंढणु सेखारियो, उनजा जुमिला सेखारियो ऐं उनखे अगरि ट्रांसलेशन मेथड बि अगरि तव्हां इस्तेमालु कयो था त का वॾी ॻाल्हि कान्हे का। असां कुझु बि आहे, असांजो जेको ॿार आहे उहो उनजी फर्स्ट लैंग्वेज ॿी आहे, पोइ उहो उर्दू बि सिखे थो, माना नेशनल लैंग्वेज बि सिखे थो, त 2-3 ज़बानूं, हू घर जी ज़बानूं, ॿाहिरि जी ज़बानूं, 2-3 ज़बानूं थी, ऐं पोइ बाद में इंग्लिश जो जेको सेखारण जो ताल्लुक आहे, इंग्लिश वास्तो आस पास में कंहिं शइ बि सां एतिरो कॉमन आहे ई कोन, ठीकु आहे न। ऐं उनजी जेकी कनेक्शन आहे, रिलेशनशिप आहे ॿियनि लैंग्वेज सां, उहो एॾी स्ट्रॉन्ग आहे बि न। त इन हिसाब सां अगरि तव्हां उहो ई मेथड
इस्तेमालु कयो था, जेको तव्हां सिंधी सेखारण में कयो था, उर्दू सेखारण में कयो था, गॾोगॾु तव्हां उनजी फाउंडेशन, उनजी बुनियाद अगरि अंग्रेज़ी में इन ई तरीक़े सां रखंदव त ॿारु ॾाढो कामयाबु थींदो ऐं ॿारु जल्दी सिखी वेंदो। त उनखे लफ़्ज़ ॻंढणु सेखारियो, आवाज़ूं सेखारियो, लफ़्ज़ ॻंढणु सेखारियो, लफ़्ज़ सेखारियो, उनजी मानाऊं थोरी ॿुधायो आस्ते आस्ते। ऐं अगरि उन मानाऊं बि तव्हांखे सेखारणियूं आहिनि त उनजे लाइ छा कयो, नंढा नंढा पना खणो, उनजा कटआउट्स ठाहियो, न त उहे लफ़्ज़ अंग्रेज़ी जा सिंधी जा ॿई लिखो, सिंधी जा ऐं अंग्रेज़ी में ॿई लफ़्ज़ लिखो ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पूरे क्लास में स्कूल में लॻाए छॾियो। मिसाल हिकिड़ी ॻाल्हि आहे, विंडो आहे, हाणे विंडो जे मथां इहे जेकी सिंधी में छा चवंदा आहिनि विंडो खे, दरी, दरी जे मथां उहो लॻाए छॾियो त उहो सिंधी में बि लिखी छॾियो कि दरी आहे, ऐं तव्हां इंग्लिश में विंडो लिखी छॾियो। उन्हनि शयुनि जे मथां उहे नंढा नंढा स्टिकर्स लॻाए छॾियो ताकी ॿारु रोज़ाना उन्हनि शयुनि खे ॾिसे सम्झे। त उहो ॾिसणु रोज़ाना, हिकु त तव्हांजी जेको आहे सो विजुअली उनखे ॾिसो था शयुनि खे, वरी उनजो प्रोनाउंस कयो था, उनखे ॿुधो था तव्हां, त जेको आहे सो तव्हां ॿुधणु ऐं ॾिसणु जेको आहे सो उहो कॉन्ट्रीब्यूट करे थो तव्हांजी लर्निंग जे लाइ, ठीकु आहे न। पोइ प्लस वरी हुन सां गॾु नंढा नंढा जेके शॉर्ट स्टोरीज़ ठहंदियूं आहिनि, अगरि ॿारु अॻिते वधे थो, जुमिलनि खां बाद में तव्हां नंढी नंढी आसान कहानियूं जेके आहिनि उहे ऑनलाइन बि पयूं आहिनि, केतिरियूं सारियूं ऑनलाइन, क्लास 2 जे लेवल आहे, 3 जे लेवल आहे, ईज़ी स्टोरीज़ जेके सेकेंड लैंग्वेज लर्नर्स जे लाइ पयूं आहिनि। तव्हां हुनजा प्रिंट कढो, तव्हां वटि मोबाइल आहे, मोबाइल मां ॾिसी वठो उन्हनि शयुनि खे तव्हां, ऐं यूट्यूब ते ॾिसो या कंहिं वेबसाइट ते एक्सेस कयो, त उन स्टोरीज़ जा सादा सादा आसान आसान जुमिला ऐं पिक्चर्स ठहियल आहिनि, त तव्हां पंहिंजो मोबाइल इस्तेमालु करे छॾियो हुते। हाणे मां बि जॾहिं टीच कंदी हुअसि क्लास में हुते पाकिस्तान में कॉलेज में पढ़ाईंदी हुअसि, मुंहिंजी क्लास में बि केतिरी स्टूडेंट्स हूंदियूं हुयूं जिनखे अंग्रेज़ी पढ़णी कोन ईंदी हुई, हालांकि उन्हनि जी कराची में रहंदियूं हुयूं ऐं उर्दू जेको आहे सो ॻाल्हाईंदियूं हुयूं, उनजे बावजूदि, हालांकि उर्दू जी पंहिंजी फर्स्ट लैंग्वेज हुई, पर इंग्लिश उन्हनि जी रीडिंग न ईंदी हुई मूंखे, त यकीन कयो शुरूआति खां सभु कुझु सेखारिणो पवंदो कि लफ़्ज़ जेको आहे सो उन्हनि खे साउंड सेखारणा, लफ़्ज़ सेखारणा, जुमिला सेखारणा, उन्हनि जा उचार यानी प्रोनाउंसिएशन सेखारणो, त इहे सभु शयूं मूं कयूं आहिनि हुते बि, ऐं तव्हां बि उन तरीक़े सां करे सघो था। पर तव्हां, हा, इनफैक्ट मां त क्लासरूम में का टेक्नोलॉजी इस्तेमालु कोन करे सघंदियूं टीचर्स, मूं वटि पंहिंजो मोबाइल हूंदो हो, मुंहिंखे पंहिंजो लैपटॉप मां खणी वेंदी हुअसि क्लास में, ऐं अगरि लेट्स से हुते इंटरनेट जी फैसिलिटी न हूंदी हुई त मां पंहिंजे मोबाइल में शयूं एक्सेस करे उनखे होॾे ट्रांसफर करे छॾींदी हुअसि, ॾेखारींदी हुअसि स्टूडेंट्स खे। या वरी कॾहिं कॾहिं मां मार्केट वञी जेको आहे सो ऑडियोज़ वीडियो रिकॉर्डिंग्स हूंदियूं, ऑडियो रिकॉर्डिंग्स हूंदियूं, त उहो उनखे ॾेखारींदी हुअसि। उन ॾेखारण सां छा हूंदो त उहो ॾिसंदा त उनखे इंट्रस्ट डेवलप थींदो, एॾो इंट्रस्ट डेवलप थींदो जंहिंजी ॻाल्हि। हाणे जीअं मूंखे यादि आहे चङी तरह सां, मूंखे ॿारनि खे फूड ग्रुप्स जे बारे में सम्झाइणो त भई बैलेंस फूड डाइट छा हूंदी आहे, उनखे कीअं खाइणु खपे, कहिड़ी हूंदी आहे बैलेंस डाइट। हाणे ॿारनि खे आम असांजे ॿारनि खे बैलेंस डाइट जे बारे में ख़बर ई कोन्हे का, त असांखे कार्बोहाइड्रेट्स जो केतिरो पोर्शन खाइणु खपे, प्रोटीन जो कहिड़ो पोर्शन खाइणु खपे, नाश्ते में छा खाइणु खपे, ऐं प्रोटीन केॾी महिल खाइणु खपे, कार्बोहाइड्रेट्स केॾी महिल न खाइणु खपे। त इहे मुख़्तलिफ़ फूड ग्रुप्स जेके आहिनि, ऐं जंक फूड न खाइणु खपे, जीअं तरियल शयूं न खाइणु खपनि, त उनजो कहिड़ो नुक़सानु आहे। इन सॼे फूड ग्रुप्स जे हवाले सां हिकिड़ी पूरी साइंस जी हिकिड़ो चैप्टर आहे, जेको साइंस जी मुख़्तलिफ़ किताबुनि में मौजूदु आहे। हाणे इहो इंग्लिश में हिनखे सेखारिणो, त हुनजे लाइ मूं छा कयो, मां हिकिड़ी वीडियो चूज़ कई, वीडियो मूवी, स्मॉल मूवी, शॉर्ट मूवी ही, रेटैटली। उहा हिकिड़े रैट जे बारे में मूवी आहे, उहो चूहो आहे नंढड़ो सो, त उहो रेटैटली मूवी जेको आहे उनखे मूं ॾेखारी, त उन में उहो जेको नंढड़ो माउस हूंदो आहे, चूहो जेको हूंदो आहे, कूओ जेके चवंदा आहिनि सिंधी में, उहो कूओ जेको आहे सो हिकिड़े रेस्टोरेंट में रहंदो आहे, ऐं उन रेस्टोरेंट जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु शेफ आहे, बेस्ट शेफ आहे फ्रांस जो, त उहो शेफ जेको आहे उनखे कुकिंग टेक्निक्स ख़बर आहिनि। हाणे हे उते बचल कुचल जेको खाधो हूंदो ठहंदो फिटी कंदा, त हे उहो कूओ खाईंदो। हाणे उहो कूओ जेको आहे सो उनखे सुठी शयूं मिलंदियूं हुयूं, त उनखे उहो टेस्ट डेवलप थी वियो। पोइ उहो हुन शेफ खे ॾिसो त छा थो करे, छा नथो करे। इन नंढड़ी सी मूवी मां हुन मुंहिंजे जेके स्टूडेंट्स फर्स्ट ईयर सेकेंड ईयर जा हुया, या इनफैक्ट ग्रेजुएशन स्टूडेंट्स हुया, जॾहिं मूं उन्हनि खे ॾेखारियो त उहो ॾाढो हैरान थियो, उनजो एॾो इंट्रस्ट डेवलप थियो। पहिरियां छोकिरियूं क्लास ई न वठंदियूं, ऐं जॾहिं असां उन्हनि खे मतिलबु अहिड़ो रिसोर्स ॾिनोसीं, रेलेवेंट रिसोर्स क्लास में, माना लर्निंग खे इंट्रस्टिंग ठाहियोसीं। तव्हां सेखारण जे लाइ चाहे कहिड़ी बि ज़बान सेखारियो, अगरि तव्हां उन में दिलचस्प मवाद ॾेखारींदव ॿार खे, त ॿार छो न पढ़ाई ॾे ईंदो, ॿार छो न सिखंदो। तव्हां उनखे नंढड़ी शॉर्ट मूवी क्लिप ॾेखारींदव, उनजे बारे में सवाल कंदव, त उहो त ॾाढो इंजॉय कंदो।
तो मक़सदु चवण जो इहो आहे त तव्हां पंहिंजे पढ़ाइण खे इंट्रस्टिंग ठाहियो, कलरफुल ठाहियो, चाहे उहो कहिड़ी असांखे बि हाणे माना इन स्टेज ते जीअं मास्टर्स जा स्टूडेंट मां तव्हांखे सवेर ॻाल्हि कई त हिते जेकी फिनलैंड जी यूनिवर्सिटीज़ आहिनि उन में बि जेके आहिनि से छा जेके मास्टर्स जा स्टूडेंट आहिनि उन्हनि खे राइटिंग या उन जेके डिस्कशन कराइण लाइ उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जी मूवीज़ जी क्लिप्स ॾेखारी वेंदियूं आहिनि। उन मूवीज़ जी क्लिप्स में खां बाद में ॾेखारण खां बाद में उनजो डिस्कशन करायो वेंदो आहे त ईअं छो आहे, छाजे लाइ आहे ऐं छा थिए पियो ऐं छा थी रहियो आहे ऐं छो न थियणु खपे। त इहे छा आहे त लर्निंग खे इंट्रस्टिंग ठाहिनि थियूं ऐं प्लस उन्हनि जी इंट्रस्ट ॿार जी डेवलप थिए थी, उहो सवाल बि तव्हां खां पुछा कंदो। त इहे सभु उहो राइटिंग पढ़ाइण जा जेके तरीक़ा आहिनि त तव्हां कहिड़ी बि ज़बान खे सेखारण लाइ, चाहे उहो सिंधी हुजे, चाहे उर्दू हुजे, चाहे कहिड़ी बि ज़बान हुजे, तव्हांखे सिंधी ॻाल्हाइण अचे थी त तव्हां चवंदा त मुंहिंजे ॿार खे सिंधी ॻाल्हाइण अचे थी, उहो न सिखे। भई हर शइ, हर ज़बान खे सेखारण लाइ तरीक़ा हूंदा आहिनि। हर ज़बान जी पंहिंजी शाइरी आहे, हर ज़बान जी पंहिंजी जेको आहे कल्चरल विज़डम बेस्ड स्टोरीज़ आहिनि, कहानियूं आहिनि ऐं उन में जेके आहिनि से मुहावरा आहिनि, लफ़्ज़ आहिनि, केतिरियूं सारियूं, हर ज़बान रिच आहे, हर ज़बान सेखारे सघे थी, पर तॾहिं जॾहिं तव्हां इंट्रस्ट ॿार में डेवलप कयो, उनखे इंट्रस्ट कीअं डेवलप कंदव, जॾहिं तव्हां लेसन खे इंट्रस्टिंग ठाहींदव। मूंखे लॻे थो चेतन इज़ अगेन गॉन। चेतन, मां तव्हांजो वेट थी कयां। चेतन, हाय चेतन, आई एम वेटिंग फॉर यू। अगर तव्हां मौजूद आहियो त प्लीज़ मूंखे सवाल करे सघो था। तेसि ताईं मां वधीक छा हाणे ॻाल्हायां। इफ देयर आर क्वेश्चन्स फ्रॉम पब्लिक, अगर तव्हां हिते मूंखे सवाल पुछंदा त घटि में घटि मां सवालनि जो जवाब त ॾेई सघंदसि। अञा ताणी सभिनी लिखियो आहे बहितरीन प्रोग्राम। प्रीतम गुड सर। साईं बख्श लगारी बहितरीन प्रोग्राम। हारून बील गुड वर्क। ऐं अगरि ॿिया आहिनि माण्हू मूंखे सवाल कनि त आई कैन अंडरस्टैंड एंड आई कैन रिप्लाई देम एज़ घटि। त जॾहिं तव्हां ॿार खां ज़बानूं सेखारे था, उन सां गॾोगॾु तव्हां हुनखे मैथमेटिक्स सेखारे सघो था, साइंस सेखारे सघो था। त इहो ज़रूरी न आहे की तव्हां साइंस या मैथमेटिक्स ॿार खे पढ़ायो था त उहो साइंस ऐं मैथ्स पढ़ाइण जे लाइ जेको आहे सो अंग्रेज़ी में पढ़ाइजे। साइंस खे, मैथ्स खे सिंधी में बि पढ़ाए सघिजे थो, जेकी ॿार जी पंहिंजी ज़बान आहे। ऐं इन पढ़ाइण सां तव्हां हुनखे हिकु त महिरबानी करे ॿारनि खे जेको आहे सो रटा न लॻारायो की उहो ज़बानी वेठो यादि करे हुनखे बार बार ज़बानी, न बिल्कुलु बि न, इहो ग़लति आहे। तव्हां साइंस जे चैप्टर खे ॿार खे चओ त पाण पढ़े अॻ में, ऐं पाण पढ़े या उन खां बाद में उन टॉपिक ते डिस्कशन करियो तव्हां पाण, ईअं छो थींदो आहे, छाजे लाइ थींदो आहे। मैथमेटिक्स में बि तव्हां ईअं करे सघो था। ऐं घणा माण्हू ॿारनि खे इंग्लिश मीडियम स्कूल्स में उमाणनि त था, पर वरी बि न को हुनजी अंग्रेज़ी ज़बान सही ॿार जी डेवलप थियल हूंदी आहे, न को सिंधी डेवलप थियल हूंदी आहे, न को वरी उर्दू सही सवले नमूने ईंदी आहे। त जॾहिं